जंगशाही मामा के खबर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगशाही के कोहिस्तानी शहर जंगशाही वासन मुस्मात हमीरा ज़ाल हबीबुल्लाह पालारी पंहिंजे मुड़ुस सां गॾु अवामी प्रेस क्लब ठट्टो में पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदन 10 सालनि जी न्याणी आहे जंहिंजो नालो अमीना आहे जेका नंढी उमिरि जी आहे जंहिंजो रिश्तो संदसी बिरादरीअ जे हिकु ताक़तवर शख़्सियत नवाज़ अली पालारीअ घुरियो पर न्याणीअ जी नंढी उमिरि आहे जंहिं करे हुननि उहो रिश्तो ॾियण खां इनकार कयो जंहिंखां पोइ नवाज़ अली पालारी संदसि पुट जेकी हुननि जे जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि जेकी मुसलसल संदसि न्याणीअ खे ज़बरदस्ती अगवा करणु संदन मथां बार बार हथियार खणी खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि जंहिंजूं दाहूं बि पंहिंजी ज़ात बिरादरीअ जे चङनि मोतबरनि माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि पर हू कंहिंजी बि नथा ॿुधनि हुननि खे मुसलसल न्याणीअ जो रिश्तो ज़बरदस्ती ॾियण लाइ दाबार विधो पियो वञे खेनि धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं जंहिं सबबु हू ख़ौफ़ में पंहिंजे घर खां बेघर आहिनि उन्हनि चयो त ख़दशो आहे त संदसि न्याणीअ खे कंहिं वक़्तु बि ज़बरदस्ती अगवा कयो वेंदो उन्हनि चयो त असांखे ख़तरो आहे त मज़कूरा माण्हू बाअसर आहिनि उन्हनि एसएसपी ठट्टो DIG हैदराबाद समेत कानून लागू कंदड़ इदारनि खां इंसाफ़ ॾियारींदड़ आला इदारनि खे फौरी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। जी अम्मा पंहिंजो नालो ॿुधाइजो। हुमेरा। तव्हांजे घर वारे जो नालो ॿुधाइजो। हबीब। जी तव्हां किथे रहंदा आहियो? अच्छा जंगशाही कोहिस्तान में रहंदा आहियो। अच्छा अच्छा हाणे जेको तव्हांजो मसलो आहे उहो कहिड़ो आहे तव्हां असांखे मसलो ॿुधाइजो। मसलो असांजो इहो आहे मुंहिंजी न्याणी नंढड़ी 10 साल जी। छा नालो आहे न्याणी जो? अमीना। अमीना। हा उहो मूंखां ज़ोरीअ ज़बरी घुरे पियो नवाज़ अली मूं चयो आऊं नथी ॾियां। नवाज़ अली केरु आहे? पालारी। अच्छा नवाज़ अली पालारी आहे। मूं चयो हाणे उहो पंहिंजी बेदूरप ऐं बदनामी ॾेखारे पियो माना पाण खे चङो मुड़ सम्झे पियो त आऊं ज़ोरीअ ज़रे मुंहिंजी माई मारे नंढी खणा। अच्छा पोइ पंहिंजे राज्य वारा ॻोठ वारा सभु मेड़े हुन सां कचेरी करे मिली जुली पोइ 3 टोटे बि चयो असीं हिन ॻाल्हि मां परे आहियूं अचे असां कटीअ था वञूं तूं ॼाण ते कमु ॼाणे पोइ अवर ट्रिम जीप भरे आचार्यनि जी मतिलबु बेजूद कयाई मूंखे ॿिए माण्हू ॿुधायो त अॼु राति घर छॾे तुंहिंजे लाइ मारण जे लाइ कोई अचे पियो पोइ उन जे करे राति जो ऐं